दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह पाक जो रहमतूं अव्हां जे मथां छायल हुजनि। जेकॾहिं अव्हां मुंहिंजी ऑडियो पहिरियों दफ़ो ॿुधी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे पुश कयो। जेकॾहिं ऑडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कयो। ज़िंदगीअ खे महसूसु करण जो नओं तरीक़ो। तारीफ़ एज़ाज़ खे क़बूल कयो। असीं कंहिं बि एज़ाज़ खे बावकार नमूने क़बूल कंदे छो ॾुखियाई महसूसु कंदा आहियूं? तव्हांखे छा महसूसु थींदो आहे जॾहिं केरु अव्हां जी तारीफ़ कंदो आहे? शायदि तव्हांखे हुन ते एतबार नाहे ईंदो। छा अव्हां अहिड़ा जुमिला ॻाल्हाइणु शुरू कंदा आहियो जेके तारीफ़ जे असर खे मुतासिर कनि? तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे जॾहिं तव्हां कंहिंजी तारीफ़ कयो ऐं उहा क़बूल न करे? छा तव्हां वरी उहा करण जी तकलीफ़ कंदव? तारीफ़ क़बूलणु सिखो। हाणे जॾहिं केरु बि अव्हां लाइ का चङी शइ चवे त सिर्फ़ु हिकदमि महिरबानी चओ। उहो ॾुखियो थी सघे थो पर कोशिश कंदा रहो। तारीफ़ क़बूल कयो, ज़बरदस्त महसूसु कंदव ऐं जेको करे पियो अथो उनखे बि भलो लॻंदो।